मोहतरम साथियों, एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो पंहिंजे मज़लूमनि जी आवाज़ यूट्यूब चैनल में अवां सां मुखातिब आहियां, जिते पब्लिक सर्विस कमीशन में नौकरियूं मेरिट ते मिलंदियूं हुयूं। ॾींहुं राति महिनत करे बासलाहियत माण्हू पंहिंजे मुस्तक़बिल खे हसीन बनाइण जे लाइ अॻिते वधंदा हुआ। पोइ जॾहिं उन्हनि इदारनि में करप्शन जो सिस्टम मुतारफ़ थियो ऐं उहा करप्शन जेका नौकरियूं ॾियण वक़्तु उन्हनि मुलाज़िमनि ऑफिसरनि खे रिश्वत जे एवज़ में अदा करणी पई ऐं ॾियणी पई रिश्वत, उन सिस्टम खे मुतारफ़ कराइण खां पोइ मुकमिल तौर ते हितां जो सिस्टम सिंध जो नौकरियुनि जे नुक़्ते निगाह खां तबाह ऐं बर्बाद थी चुको आहे। जॾहिं सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो चेयरमैन ऐं उन्हनि जा मेंबर हज़रात पैसनि ते नौकरियूं ॾियनि ऐं उन्हनि नौकरियुनि जा रेट मुक़ररु थियल हुजनि त पोइ उन समाज मञा कहिड़ी इंसाफ़ जी उमेद करे सघंदव। ऐं उहा हुकूमत सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी जेका ना इंसाफ़ी जे बुनियादनि ते बर्थिन वारे जे सिस्टम खे जेकॾहिं ॾिसूं था त उन वक़्तु असांखे मुजरिम ऐं ॾोहारी हितां जे पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध में नज़र अचे थी, जेका 2008 खां वठी करे लाॻीतो सिंध जी हुक्मरान बनियल आहे। ऐं उन अरसे में जेका करप्शन पंहिंजे उरूज ते पहुती आहे त ताज़ो मेडिकल यूनिवर्सिटी जे हिकु वाइस चांसलर 32 करोड़ रुपया एक्सटेंशन जे लाइ रिश्वत ॾिनी आहे। 1 करोड़ रुपया TMO, 1.5 करोड़ रुपया CMO ऐं उन खां पोइ ॿियूं नौकरियूं 2 करोड़ 2.5 करोड़ DSP असिस्टेंट कमिश्नर जूं पोस्टूं, कंबाइंड कॉम्पिटेटिव एग्ज़ामिनेशन जूं पोस्टूं, सभई पैसनि ते। उहे पैसा केरु थो वठे? उहे पैसा केरु थो वठे? हितां जो MPA थो वठे। उहो MPA साहिबु सिंध जो MPA, ठट जो MPA, उहे पैसा पहुचाए थो कराची में। ऐं उहे माण्हू जॾहिं नौकरी करणु अचनि था त उहे चवनि था त असांखे को बि ताल्लुक़ु कोन्हे को, त असां तालीम जे लाइ बहितरी कयूं, शहरनि जे लाइ बहितरी कयूं, असांजो रिश्वत ॾेई करे नौकरी वठी आया आहियूं। त उन्हनि जी मंज़िल बि इहा आहे त असां रिश्वत में जेका करप्शन करे पैसा गॾु करणा आहिनि, हाणे फ़क़ति पैसा गॾु करणा आहिनि। साथियो, तालीमी इदारा तबाह थी विया। उस्तादनि खे नौकरियूं जेके बि ॾिनियूं हुयूं उहे बि मेरिट जी लताड़ थी। ॿियनि इदारनि में लोकल गवर्नमेंट में जेके तव्हां नौकरियूं ॾिनियूं उहा बि मेरिट जी लताड़ थी। सिंध पब्लिक सर्विस कमीशन हींअर मुकमिल तौर ते उन मां जा इंसाफ़ जो जनाज़ो खजी चुको आहे। सिंध जा हुक्मरानो कॾहिं सोचींदव? सिंध जा हुक्मरानो बर्बाद करे छॾी तव्हां सिंध। रुगो पैसनि ठाहिण जे फ़िक्र में, सिंध जे बर्बादी में, सिंध जे तबाही में तव्हांजो वॾो किरदारु आहे। ज़िंदगी तव्हां खां जल्दी मोकिलाइण वारी आहे। इज़राइल जल्दी तव्हां वटि मौत जो पैगाम ऐं नियापो खणी पहुचण वारो आहे त कुल शैन फ़ान, हर शइ खे फ़ना थियणो आहे। वयबका वजह रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम, बचंदो फ़क़ति ख़ालिक़ काइनात जो नालो। त पोइ हिन दौलत खे ऐं हिन ज़िंदगी खे तव्हां हमेशह जे लाइ सोचियो आहे, इहा आरज़ी अथव। रिश्वत खे छॾियो, सुठा इंसान बणिजो। महिरबानी साथियो।